दोस्तों अज शमन अली मीराली जो एल्बम है पंटीह एतबार ही 2001 जो माना फर्स्ट एल्बम है। एल्बम तमाम बेहतरीन है। इनमें डबल फोटो आहिनि, बई फोटू तव्हांखे ॾेखारिया थी। हिनमें ख़ूबसूरत गीत आहिनि, ख़ासि करे फेमस कलाम जेको आहे हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, या वरी गुल जहिड़ा ओ पिरी ॾस नीर अखियुनि में छाजा अथई। इन जहिड़ा ज़बरदस्त गीत आहिनि हिन में। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अमन जी नाइस पिक्चर। उन खां पोइ आहे आफ्ताब महताब, वहीद अमन शिकारपुर। शाहबान सोलंकी लिखियो आहे त अल्लाह पाक आपकी तबीयत बेहतर करेगा, आमीन अदा, वॾी महिरबानियूं। उन खां पोइ ॿियो दोस्त आहे आफ्ताब महताब ऐं वहीद अमन ऐं शाहबान सोलंकी नाइस वीडियो, वॾी महिरबानी अदा। ऐं ॿिया कमेंट्स बि आहिनि दोस्तनि जा। उन खां बाद ॿियो दोस्त आहे एम प्रोडक्शन नाइस वीडियो, आफ्ताब महताब, वहीद अहमद शिकारपुर, आशिक अहमद सोलंकी नाइस वीडियो, वॾी महिरबानियूं अदा, लख कुर्ब। उन खां पोइ वरी आहे साईं आफ्ताब महताब, वहीद अहमद शिकारपुर, अलाह वॾी महिरबानियूं। हसन अहमद मार, ग्रेड एल्बम चोटी हूँ, एहसान अहमद सोलंकी नाइस वीडियो, वॾी महिरबानियूं अदा। ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा ख़बर कोन आहे त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में को बि गीत शामिल न आहे। काफ़ी दोस्त ईअं वीडियो ॾिसनि था, उन्हनि जे लाइ कलाम हलंदो, पर हिन में को बि कलाम शामिल न आहे। ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में को बि गीत शामिल न आहे। ऐं दोस्तों तव्हांखे अॼुकल्ह जा वीडियो कीअं था लॻनि, ऐं तव्हांजी दुआ जी ज़रूरत आहे। तबियत में अञा अहिड़ो ख़ासि मज़ो कोन आहे, पर पोइ बि ही वीडियो ठाहियूं पिया। तव्हांजी दुआउनि जी ज़रूरत आहे। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं हलूं था हिननि जे एल्बम जे कलामनि ते। त हिन जो पहिरियों गीत आहे असां मिलणा हुयासीं, मिली बि वियासीं, इहो कलाम आहे हबीबुल्लाह जो। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम आहे, करे ई नथो को एतबार दिलबर। ऐं उन खां पोइ आहे कासिम उनड़ जो कलाम आहे, वस की झर जाके किनारा। ऐं उन खां पोइ आहे पीर बख्श जो कलाम आहे, गुल जहिड़ा ओ पिरी ॾस नीर अखियुनि में छाजा अथई। उन खां पोइ वहीद हकड़े जो गीत आहे, तो तेजे पागल न हुजां हा, पंहिंजा ऐशो अमीरी विञाए, तो तेजे घायल न हुजां हा। उन खां पोइ बशीर अहमद बुकेजे जो कलाम आहे सिराइकी, चढ़ कोठे उते वल वल ॾेखां तेरी राह परदेसी। उन खां पोइ मुख़्तियार शाह जो कलाम, फेमस कलाम, हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई। उन खां पोइ आहे मुंहिंजे यार जहिड़ो कंहिंजो यार न आहे, भल ॾिसे को जंहिंखे एतबार न आहे। उन खां पोइ आहे साईं खे चवां तुंहिंजे विछड़ी वञण जो दुख थींदो, वहीद हकड़े जो गीत आहे। उन खां पोइ आहे आख़िरी कलाम आहे ॿुधो आहे वेसकारो कयूं दिलबर वते थो। एल्बम कंप्लीट थी चुको आहे। दोस्तों तव्हांखे वीडियो कीअं लॻो? वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर कंदा। ऐं हे रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि।